नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त पीर जो गोठ मां ख़बर ॾींदा हलूं त परालो लग फेज़ वाह वटां अबल वाह मां निकंदड़ पीर मंगियो शाख के गोठ पीर मंगियो वटां 20 फुट गारो पियो। गारे लगण सबब पानी ज़री ज़मीन में काए पियो, जंहिं सबब सब्जी करंग समेत मुख़्तलिफ़ फसल पानी हेठ अची विया। जॾहिं त आबादगारनि पंहिंजी मदद पाण तहत गारो बंद करण में मसरूफ़ आहिनि। जॾहिं त मुतासिर आबादगारनि हामिद गंभीर, अज़ीज़ुल्लाह गंभीर, फारूक अहमद जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एहतजाज कंदड़नि चयो त असांजे गोठ पीर मंगियो भरिसां गुज़रंदड़ शाख के 20 फुट गारो पियो, जंहिं करे शाख जो पानी असांजी ज़मीन में पोखियल फसल पानी में बुॾी वियो आहे, जंहिं करे असांजो नुक़सान थियो आहे। हिननि चयो त शाख के लॻल गारे जो इतला बर वक़्त असां इरिगेशन प्रियालो जे इंतज़ामिया खे कयो, पर हू गारो बंदि करण लाइ न पहुता, जंहिं बाद असां पंहिंजी मदद पाण तहत गारो बंदि करे रहिया आहियूं। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त इरिगेशन SDO प्रियालो जी नाअहली सबब ॼाणायल शाख के गारो लॻो आहे। हिन चयो त इरिगेशन मुलाज़िमनि जी लापरवाही करे पीर मंगियो शाख के गुज़िरियल 2 महीननि अंदर केतिरा ई भेरा साॻी जॻह वटां गारो पियो लॻे। मुतासिरनि पारां इख्तियारियुनि खां मुतालबो कंदे चयो त नोटिस वठी गारे सबब थियल नुक़सान जो इज़ालो कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।